नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त क्रीड़ा आमा खबर ॾींदा क्रीड़ा परसां ॻोठ हबीब जे वांद में 22/5/2021 ते असांजे घरां चोर में बकरी चोरी करे काए विया। अहिड़ो इतला असां चौकी इंचार्ज खे ॾिनो, जंहिं मौके ते पहुची करे असांखे चयो तव्हांखे में खपे या पैसा खपनि, अव्हांखे वापसि कराए ॾींदुसि। में ऐं बकरी चोरन सोराब माड़ेची ऐं चदू माड़ेची खे पुलिस पकड़ियो। उन्हनि जो ज़ामिन कृष्ण माड़ेचो पियो ऐं चौकी ते लिखत थी त 8 ॾींहंनि अंदर में ऐं बकरी वापसि कंदासीं या पैसा भरे ॾींदासीं, पर हाणे चौकी इंचार्ज पंहिंजी लिखत ते अमल न पियो कराए। माड़ेचनि खां पैसा वठी असांखे धमकियूं पियो ॾे, अव्हांखे जेको करणो आहे वञी कयो। चोरी बि असांजी थियल ऐं धमकियूं बि असांखे पियो ॾे। मुतासिरनि ज़हीर फुल, रोशन फुल, रेशमा ऐं ॿियनि एहतियात कंदे DIG सखर, SSP खैरपुर ऐं DSP ठरी मीरवा खे अपील कई त असांखे पंहिंजी में ऐं बकरी वापसि कराए ॾिनी वञे ऐं खेनि पाबंद कयो वञे त हू लिखत ते अमल कराए ऐं असां सां इंसाफ़ करे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।